अॼु जे शख़्सियत सां तव्हां गॾजंदा उनखे अहसासु आहे त इंटरनेट सिंधियुनि खे ॻंढण में केतिरी कमाइती आहे। रीतियूं रस्मूं पूॼाऊं पुष्ठाऊं संत महात्माउनि जे बारे में मालूमात ॾींदड़ हीअ वेबसाइट www.dalsabzi.com जी जोड़ींदड़ शकुन नारायण सां अचो त करियूं हिकु मुलाक़ात। अॼु असीं मिली रहिया आहियूं शकुन नारायण कीमत राय सां। शकुन असांजी सिंधियुनि जी ख़ासि शख़्सियत आहे ऐं हूअ चेयरपर्सन आहे वुमेन्स मूवमेंट फॉर पीस एंड प्रॉस्पेरिटी, जेको शुरू कयो वियो आहे टाइम्स फाउंडेशन जे तरफ़ां। हूअ केतिरनि ई संस्थाउनि सां जुड़ियल आहे, सोशल वर्क करे रही आहे। उन खां सवाइ हुनजो जेको वेबसाइट आहे दाल सब्ज़ी फॉर आत्मन, जंहिंजे वेबसाइट जो नालो आहे www.dalsabzi.com। अॼु मिलंदासीं हिन अहिड़ी शख़्सियत सां जेका इंटरनेट ते पंहिंजो धाको ॼमाए चुकी आहे। त तूं इहा वेबसाइट कॾहिं ऐं कीअं शुरू कई? दाल सब्ज़ी फॉर दी आत्मन खे शुरू कये मां समय थी 10-11 साल थिया हूंदा। उन खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां आशा, त मूंखे जेका हीअ प्रेरणा मिली उहा मूंखे पंहिंजे माउ मां मिली। मुंहिंजी माउ मूंखे चयो त ॿियो तोखे तूं जेतिरो थी सघे न तोखे भॻवानु पैसो बि ॾींदो, सभु कुझु ॾींदो, पर तूं आसीसाउनि जे पुठियां वञिजांइ, उहो कमु कजांइ जीअं तोखे अंदरूनी तोखे आसीसाऊं मिलनि। त इन सोच सां मुंहिंजी माउ तमामु धर्मी ख़्यालनि जी हुई। त मां नंढी हुअसि, स्पेन में रहंदी हुअसि, तंहिंखां पोइ बॉम्बे में आयसि, त मूंखे चवंदी मां तोसां पिक्चर ते हलंदसि, तूं मूंसां सत्संग में हल। त उहो एनीवे सत्संग में वेंदी हुअसि त उन मूंखे महात्माउनि जो घणेई महात्माउनि जा मूंखे दर्शन थिया। उन्हनि खां मूं घणेई सुवाल पुछा, पर मेन सुवाल जो जवाबु जेको मूंखां पुछी रही आहीं उहो इहो आहे त पहिरीं मूं किताब लिखिया, छो त जेके पॉइंट्स मूंखे महात्माउनि ॿुधाया उहे मूं नोट कया डायरीज़ में। ऐं जॾहिं मूं ॾिठो त मूं वटि एतिरो सारो मसालो आहे किताब लाइ, त केतिरा किताब मूं पोइ लिखिया। जेके लेखक आहिनि से घणो करे सोचींदा आहिनि पहिरीं लिखूं ऐं पोइ उनजी रिसर्च कयूं। मुंहिंजे लाइ पहिरीं मुंहिंजी रिसर्च थी चुकी हुई, डायरीज़ में नोट थी चुको हो, तंहिंखां पोइ मूं किताब लिखिया। पर इन खां सवाइ मूं वटि जाम ॿियो एतिरियूं इंस्पायरिंग जेके प्रेरणा ॾियण लाइक़ु आर्टिकल्स आहे, जे मूं चयो इहे मां किथे लिखां। मुंहिंजा कॉन्टेक्ट्स मूं चङो ट्रैवल कयो आहे, पर उन टाइम ते ज़ालूं तमामु घटि वेबसाइट ते हुयूं। जॾहिं 10 साल अॻु त जेके थोरियूं घणियूं मुंहिंजूं साहेड़ियूं वेबसाइट ते हुयूं अराउंड द वर्ल्ड, उन्हनि खे मूं ॾियारी जे बारे में बि लिखियो, भई ॾियारी जो छा मतिलबु आहे, ऐं उन्हनि खे मूं वाधायूं बि ॾिनियूं। तंहिंखां पोइ जेके ॿिया ॾिण वार थिया, जेके ॿिया त्योहार आया, उन्हनि जे बारे में मां लिखंदी रहियसि। पर तंहिंखां पोइ हिकिड़ी इहा ॻाल्हि थी त जिन खे मां ईमेल इहो मोकिलींदी हुअसि, उहे फॉर्वड कंदा विया पंहिंजनि फ्रेंड्स खे, ऐं उन्हनि मूंखे डायरेक्टली लिखियो त तूं असांखे पंहिंजे मेलिंग लिस्ट में डायरेक्टली शामिलु कर। त ॾिठुमि त मुंहिंजी मेलिंग लिस्ट वेई वधंदी। मां वियसि लिखंदी, छो त मूं वटि चङो, जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त महात्माउनि जे ज़रिए या किताबनि जे ज़रिए या लेक्चर जे ज़रिए मूं चङियूं इंस्पायरिंग ॻाल्हियूं कठियूं कयूं हुयूं। जॾहिं मूं हीअ सभु मोकिलियूं त तंहिंखां पोइ एतिरा मूं मेल्स मोकिलिया त ॾिठुमि त हाणे मां किथे हिननि खे, किताब में त नथो थी सघे छो त वेरिड सब्जेक्ट्स आहे, घणेई सब्जेक्ट्स आहे, उन में ॾिण वार बि हा, त किताब मुंहिंजा, त आर्टिकल्स हा, त मुंहिंजो, त उहो मूं छा कयो, उन्हनि सभिनी खे कंपाइल करे पंहिंजे कज़िन जे हेल्प सां मूं हिकिड़ी वेबसाइट ठाही, जिन जो नालो मूं रखियो दाल सब्ज़ी फॉर दी आत्मन। मां कंप्यूटर जे पुठियां वेठी हुअसि, मूं चयो कहिड़ो नालो रखां वेबसाइट ते, त मूंखे यकदमि नालो यादि आयो चिकन सूप फॉर द सोल। पर चिकन सूप जो धर्म सां थोरो घटि लाॻापो थो लॻे, त मूं चयो हाणे चिकन सूप जे बदिरां त शायदि दाल सब्ज़ी लिखां, ऐं सोल जे बदिरां त करे आत्मा लिखां। पर मुंहिंजी वेबसाइट आहे इंग्लिश में, त तंहिंजे करे दाल सब्ज़ी फॉर दी आत्मन। तूं सिंधीअ बाबति बि पंहिंजे वेबसाइट ते घणो कुझु लिखी थी।
इहो भला तो कॾहिं खां करणु शुरू कयो? असांजे हथ हिकिड़ो ॿ किताब लॻा जेके मूंखे तमामु दिलचस्प लॻा। हिकिड़ो हो सिंधी हिंदुनि जी तारीख़ ऐं ॿियो ओरिजिन भई ऑफ सिंधी जेके आकायूं आहिनि उहे कीअं शुरू थियूं। ॿई लिखियल बाय माहिरचंद अडवानी, बेरूमल माहिरचंद अडवानी। उहे सिंधी में हुयूं ऐं उहे फोटो कॉपीड किताब असांजे हथ लॻा। त जॾहिं मुंहिंजो हस्बैंड थोरो सेमी रिटायर थियो, अॻु में त तमामु बिज़ी रहंदो, त मूं चयोमांसि तूं छो नथो इहो ट्रांसलेट करी, तुंहिंजी इंग्लिश बि सुठी आहे, सिंधी बि चङी अथई, त छो नथो इहे तमामु ऊचा किताब आहिनि, तमामु सुठा किताब आहिनि, तूं उन्हनि खे ट्रांसलेट कर। त उहे उन ट्रांसलेट कया ऐं उहे मूं पंहिंजे वेबसाइट ते विधा। त उहे तमामु फेमस थी विया, छो त तव्हां जेकर पंहिंजो नालो गूगल सर्च ते पंहिंजो नालो विझंदा त चांसिस आहिनि त उहे तव्हांखे मुंहिंजे वेबसाइट ते ई आणींदियूं। सिंधीअ जे फ्यूचर बाबति तुंहिंजो छा रायो आहे? सां गॾिजण खां अॻु मूं सोचियो कल्चर में मुंहिंजो तमामु घणी रुचि हुई, छो त उहो मूं चयो त असीं सिंधी जिते किथे सक्सेस आहियूं, जिते किथे असां पैसा कमाया आहिनि, असीं सोसाइटी खे बि ॾेई रहिया आहियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि थी आहे त असां पंहिंजो कल्चर ऐं ॿोली चङो विञायो आहे। त मुंहिंजो वधीक पैशन हो कल्चर खे अॻिते वधाइण लाइ, पर तोसां गॾिजण खां पोइ मूंखे लॻो न, सिंधी खे बि थोरो जागृत करणु खपे। को बुज़ुर्ग जेकर पंहिंजे डेथ बेड ते हुजे, तॾहिं भले बीमार हुजे, त तॾहिं बि उनखे जाॻाइण जो कमु त असांजी को बि डॉक्टर कंदो, को बि जेको उनजो रिलेटिव हूंदो, जेको उनखे चाहींदड़ हूंदो, उहो कंदो। सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ असांखे कहिड़ा क़दम खणणु ज़रूरी आहिनि? मूंखे ॿ टे नमूना था लॻनि। हिकिड़ो त आहे पहिरीं मूं पहाकनि जे ज़रिए, त घटि में घटि ॿोली सिखण खां अॻु में जेकर असांजा पहाका ॿुधनि ऐं उहे यूज़ कनि ऐं सोचनि त असीं सिंधी केॾा न फिलोसॉफिकल माइंडिड हुआसीं, केॾा न सम्झदार हुआसीं असीं, पहिरीं उन जे ज़रिए। तंहिंखां पोइ फोक सॉन्ग्स जे ज़रिए जेके लोक संगीत आहिनि उहे सेखारिजनि, जेके ससुई पुनू जी स्टोरी आहे उनखे वधीक रुचि ॾियण लाइ इहे सेखारिजनि। ऐं सिंधी लैंग्वेज मूंखे त लॻे थो त जिते असां इहा मिस्टेक कई त असां पंहिंजे ॿारनि सां सिंधी न ॻाल्हाई, त हाणे मां सम्झां थी असांखे पंहिंजे ॾोहिटनि पोटनि सां त सिंधी ॻाल्हाइणु खपे। ईअं ई मां सम्झां थी त सिंधी वापसि अची सघे थी। शकुन, तूं असांजे दर्शकनि सां मुखातिब थीअं ऐं हेतिरी सारी ॼाण ॾिनई, ॾाढो सुठो लॻो। तुंहिंजी घणी घणी महिरबानी। प्यारा साथियो, तव्हांखे हीउ इंटरव्यू वणियो न, त पोइ हिन चैनल खे अॼु ई सब्सक्राइब कयो, ॿियनि खे ॿुधायो, शेयर करियो, जीअं घणे में घणा सिंधी हेरनि सुठनि प्रोग्रामनि जो लुत्फ़ माणे सघनि। जय झूलेलाल।